ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो ठट्टो सिंध कल्चर फॉर्म पारां माहीगीर अॻवान साईं मोहम्मद अली शाह जे टीं वरसीअ जे मौक़े ते सिंधु दरिया जे कप ते खेसि भरपूर भेटा पेश कई वई। मोहम्मद अली शाह सिंधु दरिया फितरत जो आशिक़ हुयो। ख़बर मूजिबि सिंधु दरिया माहीगीरनि जे हक़नि ऐं फितरी हुस्ना कैन जे बचाव लाइ ईमानदाराना जिदोजहद कंदड़ माहीगीर अॻवान साईं मोहम्मद अली शाह जी टीं वरसी जे मौक़े ते सिंध कल्चर फॉर्म तरफ़ां ठटे वेझो शहीद दूल्हा दरिया खान पुल हेठां ॿेड़ीअ ते मुहाणनि जे मौसूम ॿारनि सां गॾिजी साईं मोहम्मद अली शाह जी तस्वीर ऐं दरिया बादशाह जे वहकिरे ते गुलनि जी वर्खा करे खेसि मोहबतुनि ऐं अज़मतुनि भरी भेटा पेश कई वई। उन मौक़े ते सिंध कल्चर फॉर्म जे बानी चेयरमैन सादिक लाखो, अदीब गुलाम नबी ज़हूर, अलामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी लाड कैंपस, डिप्टी मैनेजर मोहम्मद हसन रिंद, NCSD ज़िला ठटे जे डिप्टी मैनेजर अदीब मुनीर अहमद मेमण, वहिदत नेटवर्क जे निगरान मोहम्मद इब्राहिम हेजब, सिंध तरक्की पसंद पार्टी जे अॻवान साहब ॾिनो समो झूनी, क़ौमी कारकुन उस्ताद मोहम्मद मुनीर वल्हारे ऐं ॿियनि चयो त सद मोहम्मद अली शाह सिंध जे माहीगीरनि खे हक़ ॾियण लाइ न सिर्फ़ अमली जिदोजहद कई पर हिन दरिया ढंढुनि ऐं समुंड ऐं पाणी वसीला फबाईंदड़ माफ़ियाउनि सां जंग करे मलाहनि खे संदनि हक़ ॾियारिया हुआ। हिननि वधीक चयो त साईं मोहम्मद अली शाह फिशर फोक फार्म जे प्लेटफॉर्म तां न रुगो मिसकिन ऐं पोरियत मुहाणनि जी माशी हक़नि जी हासिलात लाइ शानदार जिदोजहद कई पर खेनि पंहिंजा सियासी समाजी हक़ हासिल करण जे लाइ तालीम ऐं तरबियत ॾियण जी बि भरपूर कोशिश कई।